सजावल शहर इल्मी, अदबी, सियासी ऐं मज़हबी तौर पूरी सिंध में एक नुमाया मक़ाम रखे थो। सजावल शहर जी 1 लख खां वधीक आबादी आहे, पर पोइ बि हिन वक़्त ताईं सजावल शहर खे म्यूनिसिपल जो दर्जो नाहे ॾिनो वियो। सिंध हुकूमत 22 अक्टूबर 2013 ते सजावल खे ज़िले जो दर्जो ॾेई नोटिफिकेशन जारी कयो हो, पर 3 साल मुकमिल थियण बावजूदि ज़िले खे घुर्बल सहूलतूं ज़िले में तरक़ियाती ऐं तामीराती कम कोन थी सघिया आहिनि, जॾहिं त सिहत तोड़े तालीम जे हवाले सां बि हितां जे रहवासियुनि जो हाल हीणो आहे। ऐं सजावल शहर खे ज़िले जो दर्जो मिलण खां पोइ बि न रुॻो सजावल शहर खे म्यूनिसिपल कमेटी जो दर्जो न ॾिनो वियो आहे, पर साॻे वक़्तु हिते के बि तरक़ियाती कम या रिथाऊं शुरू न कयूं वियूं आहिनि। सिजावल के ज़िलो थींदे 3 साल गुज़री विया आहिनि। सिजावल हेडक्वार्टर आहे ऐं असांजी टाउन इन खे म्यूनिसिपल जो दर्जो न मिलियो आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे CM साहब खे त साईं मुराद अली शाह खे त असांखे टाउन कमेटी खां म्यूनिसिपल जो दर्जो ॾिनो वञे। जेके रिक्वायरमेंट्स आहिनि हिकु टाउन खां म्यूनिसिपल में शिफ्ट थियण जूं 50,000 50,000 जी पॉपुलेशन इनफ हूंदी आहे म्यूनिसिपल जे लाइ, ऐं उन खां बावजूद बि असांखे म्यूनिसिपल जो दर्जो न मिली सघियो आहे। उन खां अलावा आउं तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त जेको सिजावल जो शहर अचे थो ओडीटी, उहो लोएस्ट में लोएस्ट आहे बनिस्बतन असांजूं जेके तहसील ॿियूं टाउन कमेटी आहिनि, चूअड़ टाउन कमेटी, जाती टाउन कमेटी, बठोरो टाउन कमेटी, दड़ो टाउन कमेटी, ठीकु आहे, इहे इन्हनि जा जेके ओडीटी शहर आहिनि उहे बि सिजावल खां ज़्यादा आहिनि। त असां हेडक्वार्टर में वेठा आहियूं, सिजावल हेडक्वार्टर आहे हिते, इनकी पॉपुलेशन बि वधीक आहे, ऐं पोइ बि असांखे जेको टाउन कमेटी जो दर्जो मिलियल आहे, म्यूनिसिपल जो दर्जो कोन मिलियल आहे। असां अॻु में बि म्यूनिसिपल जे लाइ असां इhtजाज कया हुआ ऐं असांखे आसिरो न हुयो त म्यूनिसिपल थींदो, ऐं पोइ बि उन जी आबादी घटाए करे कुझु देहियूं था कटे करे 15 वार्ड थिया हुआ, वरी 11 वार्ड कया विया। अलाए छो असां सां इहो ज़ुल्म कयो वियो। असां नए वज़ीर आला मुराद शाह साहब खे अर्ज़ु कंदासीं त उहे पुराणी 15 वार्डनि वारी जेको सो आबादी बहाल करे, जीअं त असांजी 70,000 खां मथे जेकॾहिं आबादी हुजे त उहा म्यूनिसिपल थियण जे लाइक़ु आहे, जॾहिं त 70 खां मथे असांजी आबादी आहे, त असांखे जल्दी म्यूनिसिपल जी ॾिनी वञे। जेकॾहिं न त असां अॻे बि एहतिजाज कया, हाणे बि कंदासीं। उन खां पहिरीं जॾहिं ज़िलो कयो वियो आहे त ज़िले में बि अञा ताईं को ऑफिसर त मुक़ररु थिया आहिनि, पर का बि ऑफिस न ठही आहे। इन लाइ म्यूनिसिपल लाइ बि असां अर्ज़ु कंदासीं साईं मुराद शाह खे, ऐं जेकॾहिं असांजा महीननि अंदरि जेकॾहिं अमल न कयो त पोइ मजबूरन असांखे वरी एहतिजाज ॾांहुं वञिणो पवंदो। सिजावल शहर खे म्यूनिसिपालिटी जो दर्जो न ॾियण जो मुख्य कारण इहो आहे त काफ़ी अरसे खां सिजावल शहर लावासी जो शिकार रहियो। पूरी तरह सिजावल जी तरफ़ ध्यानु न ॾियण जे करे तकबंदियुनि जे दौरान सिजावल शहर खे तमामु सोढ़ो रखियो वियो। हालांकि तव्हां ॿुधायो था त अॼु बि 1 लख जी आबादी शहर जी 1 लख खां मथे आहे, पर सरकारी अंग अखरनि में बि 70,000 खां मथे आबादी जेका आहे पॉपुलेशन ॿुधाई वञे पई, जॾहिं त 50,000 ताईं जेकॾहिं पॉपुलेशन आहे त उनखे म्यूनिसिपालिटी जो दर्जो ॾिनो वञो आहे। अफ़सोस जो मक़ाम आहे त इहा सॼी ज़िम्मेवारी इक़्तिदारी धुर जे माण्हुनि जी हुई त उहे जॾहिं ज़िले जो ऐलान थियो त हुकूमत सिंध खे इहा चीज़ बि ज़हन जे अंदरि हुजनि हा त ठलो ज़िले जो ऐलान न करियो, ज़िला काउंसिल सां गॾु म्यूनिसिपालिटी जो दर्जो ॾेई करे सिजावल खे बाक़ाइदे जेको ज़िले जो हिकिड़ो मक़ाम ॾिनो वञे। पर चूंडियल नुमाइंदनि तोड़े इक़्तिदारी धुरुनि को बि हिन में कंहिंजो किरदारु अदा न कयो। उहो ई सबबु रहियो त अॼु सिजावल वासी जेके आहिनि से इन ई चीज़ खां महरूम आहिनि। तव्हां सवाल करियो था त म्यूनिसिपालिटी जो दर्जो कोन मिलियो। तव्हां सिर्फ़ु इहो मूंखे ॿुधायो त इहे जेके माण्हू जिन खे बोतार चवनि था, जिन खे वॾेरा चवनि था, जिन खे कारे दौर जी पैदाश चवनि था, जिन खे ॼट ऐं ॼामोट चवनि था, उन्हनि माण्हुनि जे दौर जे अंदरि तव्हां ॾिसो त सिजावल जे अंदरि उहे तरक़ियाती कम थिया आहिनि जिन जो मिसाल नथो मिले। पर तव्हां पंहिंजे हिन 8 सालनि जे दौरान जेके पढ़ियल करे रहियो, तइलीम याफ़्ता आहियो, उन्हनि पंहिंजे 8 सालनि जे दौरान शहर खे छा ॾिनो आहे?
हिन ज़िले खे छा ॾिनो आहे? तव्हां सर ॾिसो त हिन सिजावल जे अंदरि ज़िले थींदे अॼु माशाअल्लाह 3 साल मुकमल थी विया आहिनि। हा, ट्रामा सेंटर हिकिड़ो ठहियो आहे, उन जे अंदरि अमलो कोन्हे, DHO जी ऑफिस ठही पई आहे। सिहत जी तव्हांजी जेके दुनिया जे सुधरियल मुल्कनि में पूरो ध्यानु जेको ॾिनो वेंदो आहे सिहत ऐं तइलीम ते, सिहत जी तव्हांजी हालत इहा आहे जे तव्हांजे कागज़नि में सिजावल तहलके जी सिविल अस्पताल जो दर्जो आहे, पर सूरत हाल उन जी उनखां बदतर आहे। दवाउनि जी एॾी खोट आहे जो मूंखे ॿुधाए एहतजाज कजे थो, कंहिं तरीक़े सां ध्यानु नथो ॾिनो वञे। तइलीम जी इहा तबाही आहे जे केतिरा स्कूल, तव्हां ख़ुदि सिंध TV वारनि सर्वे कया हूंदा वञी त केतिरा स्कूल बंदि आहिनि, मूंखे ॿुधाए। ऐं उन्हनि जा उस्ताद जेके आहिनि इन्हनि जा वॾेरनि जा सियासतदाननि जा इन्हनि जा नूर नज़र आहिनि, इन्हनि जे स्टेजनि ते बीहंदा आहिनि, त इहे इन्हनि जे तरफ़ मूंखे ॿुधाइनि जे सॼो जेको ज़िम्मेवार आहे उहा सदाईं जेके माण्हू इक़्तदार में हूंदा आहिनि उहे ई हिन चीज़ जा ज़िम्मेदार हूंदा आहिनि। सिजावल जी जेकी आबादी आहे 1,25,000 खनि आहे ऐं क़ानूनी तौर ते जिथे 50,000 जी आबादी हूंदी आहे उते उन टाउन खे जेको म्यूनसिपल जो दर्जो ॾिनो वेंदो आहे। पर असां वटि बदकिस्मती इहा आहे जो 1,25,000 जी आबादी जे हुअण जे बावजूदि सिजावल टाउन कमेटी खे तहलका म्यूनसिपल कमेटी जो दर्जो न ॾिनो वियो आहे। उन जो सबबु आउं सम्झां थो त सियासी तौर ते हिन वक़्तु सिजावल शहर जेको सो सिजावल जे ज़िले जो हेडक्वार्टर आहे उहो निंदणको आहे, जंहिंजे करे इहा मसइला आहिनि। वक़्तनि ब वक़्तनि असां शहरी इताद जे तरफ़ां इन जे लाइ मूवमेंट हलाईंदा रहिया आहियूं त हिन जी हेॾी वॾी आबादी जे रखंदड़ हीअ हेडक्वार्टर सिजावल तहलको जंहिंमें म्यूनसिपल कमेटी जो दर्जो ॾेई हिन जूं सहूलियतूं माण्हुनि खे मुहैया कयूं वञनि, पर अञा ताईं सिंध हुकूमत जे कन ते जूं नथी सुरे। छाकाणि जो आउं सम्झां थो त सिंध हुकूमत जीअं 22 अक्टूबर 2013 ते सिजावल ज़िलो अनाउंस करे सिजावल ज़िले खे सहूलियतूं ॾियणु विसरी वियूं, ईअं ई हिन वक़्तु बि म्यूनसिपल कमेटी जो दर्जो रखंदड़ सिजावल तहलके खे अञा ताईं न ॾेई सघिया आहिनि। ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं ख़ुसूसन सिजावल सां जेके वाबस्ता माण्हू आहिनि उहे आउं सम्झां थो त सिजावल हेडक्वार्टर जेको न सो निंदणको आहे, जिथे केर बि हिन इक़्तिदारी दुर जो माण्हू हेडक्वार्टर में उहो नाहे जेको उनखे इन इशू खे खणी हले। पसगिरदाई सां ॿिया जेके शहर आहिनि उन्हनि में जेके न उहे माण्हू पंहिंजे शहरनि जे लाइ त सोचीनि था, पर सिजावल हेडक्वार्टर जे लाइ केर बि नथो सोचे। 3 साल थिया आहिनि ज़िले सुजावल जो ऐलान थींदे। हुअणु ईअं खपे हा त सभ खां पहिरियां ई सुजावल खे म्यूनसिपल जो दर्जो मिले हा, जिते 2.25 लख आबादी जो जेको शहर आहे, जेको हर सहूलियत खां जेको आहे सो नाकार आहे। उनखां पोइ 2013 जी इलेक्शन थी, आम इंतख़ाबात थिया, पोइ गवर्नमेंट सिंध जे तरफ़ां ज़िले जो दर्जो ॾिनो वियो शहर खे, पर उहो शहर में का बि फैसिलिटी अञा ताईं न ॾिनी वई आहे। इन में असीं सम्झंदासीं त चूंडियल जेका नुमाइंदा आहिनि शायदि उन्हनि जी नाअहलियत हुजे, जंहिंजे करे मक़सदु आहे इहो अवां साफ़ी बिरादरी खे बार बार सवाल करण जो हिकिड़ो मौक़ो मिले पियो। सुजावल जो शहर अलहमदुलिल्लाह हर लिहाज़ खां जॾहिं ज़िले ठटे सां गॾु हो तॾहिं बि सभु कंहिंजी नज़र में हो। शायदि हिन खे त डिवीज़न जो दर्जो मिलणु खपे हा, पर ज़िले जो दर्जो मिलियो उहो बि त ख़तमु थी रहियो आहे। ऐं उन सां गॾु म्यूनसिपल जो त शहर खे हुअणु खपे हिकिड़ो सिस्टम, उहो बि अॼु ॾींहुं ताईं उन ते अमल न कयो आहे। इन में इंतिज़ामिया जी आउं सम्झां थो त नाकामी आहे। बाक़ी ॻाल्हि हीअ आहे त हिन सुजावल शहर सां घणनि माण्हुनि जी वाबस्तगी आहे, सियासी माण्हुनि जी, मज़हबी माण्हुनि जी, वापारी बिरादरी जी, लेकिन को बि हिन शहर में को बि अञा ताईं मसइले जो हल न पियो निकिरे। रोज़ ब रोज़ शहर वधंदो वञे पियो। अॻे हिकिड़ी मक़सदु आहे मख़सूस जॻह ते हूंदो, हींअर तव्हां ॾिसंदा त भठोरो रोड सॼो फैलिजी वियो आहे। बदीन ऐं सुजावल रोड जेको आहे ठठो रोड आहे, इहो बि सॼो आबादी सां भरिजी वियो आहे। हर जॻह ते आबादी वधे पई, पर आबादी वधण सां गॾु का बि हिन शहर में सहूलियत अञा ताईं मुयसरु न आहे। सुजावल में वापारु अलहमदुलिल्लाह मुंहिंजे हिसाब सां ज़िले ठटे में सुजावल में कारोबार तमामु बहितरीनु आहे। ॿियनि शहरनि खे जेकॾहिं असीं ॾिसूं था, चूअर जमाली आहे, जाती आहे, भठोरो आहे, दड़ो आहे, छछ आहे, शाहबंदर आहे, जेका नंढा वॾा शहर आहिनि, उन जी सॼी आबादी हिन शहर में अचे थी। पर शहर जो मक़सदु आहे साइडनि जा रस्ता ऐं उहे सभु जेका आहिनि सो बंजर आहिनि, मिड़ी नाले मातहत कमु थिए थो, कागज़ी कार्रवाई थिए थी, बाक़ी अलाह अलाह ख़ैर सलाह लॻो पियो। सूबे सिंध जी हुकूमत खां इहो ई मुतालबो कंदासीं त हिन शहर में जेकी मेन ज़रूरियात आहिनि उनखे पूरो कयो वञे। हिते त शहर सुजावल में तइलीमी निज़ाम जो ढांचो बि सॼो ख़तमु थियो पियो आहे।
जेकॾहिं तव्हां सुजावल ज़िले जी सिविल अस्पताल में जेकॾहिं तव्हां वेंदो त उते तव्हांखे इंजेक्शन कोन मिलंदी। तव्हां ॾिसंदो त हींअर ताज़ो सिविल अस्पताल सुजावल में जेको आहे सो वॾा हिकिड़ा पंफलेट हया विया आहिनि त बाबा हिते हिकिड़े 4 आने जी गोरी बि तव्हांखे न मिलंदी। आख़िरकार हिन शहर सां या इन ज़िले सां एॾो ज़ुल्म छो पियो थिए? असांजा हिते चूंडियल नुमाइंदा आहिनि, हिज़्ब इख़्तिलाफ़ में बि आहिनि, हिज़्ब इक़्तिदार में आहिनि, उन्हनि खे घुरिजे त पंहिंजो असेंबली ऐवान में वेही करे ज़िले सुजावल जे लाइ ऐं म्यूनसिपल सुजावल जे लाइ बहितरीनु किरदारु अदा कनि। जेकॾहिं उन्हनि बहितरीनु किरदारु अदा कयो त सुजावल जो आवाम इनशाअल्लाह हिज़्ब इख़्तिलाफ़ वारा हुजनि या हिज़्ब इक़्तिदार वारा हुजनि, उन जो इनशाअल्लाह मुकमल साथ ॾींदी। जॾहिं इहे त शहर जूं जेके आहिनि सहूलियतूं जेके जॾहिं हिते अची वेंदियूं। अदीर रहना साहब, तव्हां हिन इलाइक़े जा MP बि आहियो, उनखां अलावा मुआविन ख़ुसूसी बि आहियो। सिजावल शहर जी 1 लख खां मथे आबादी आहे, पर हिनखे म्यूनसिपल जो दर्जो न मिली सघियो, कहिड़ा सबब आहिनि? सिजावल ज़िलो जेको आहे सो नओं ज़िलो ठहियो आहे ऐं इन में नए ज़िले जी हैसियत में हिते वॾा मसइला आहिनि। असां वटि अञा प्रॉपर तरीक़े सां उहे फैसिलिटीज़ न ॾिनियूं वयूं आहिनि जेके हिकिड़े ज़िले खे ॾियणु खपनि। त इन में इलाही मसइला मसाइल पंहिंजी जॻह ते आहिनि। तव्हांजो सवाल बि पंहिंजी जॻह ते अहमियत रखे थो ऐं असां हिन मसइले ते वॾे वज़ीर मुराद अली शाह सां असां ॻाल्हायो हो। कैबिनेट मीटिंग में बि इहा ॻाल्हि रखी वई हुई त सिजावल शहर खे म्यूनसिपल जो दर्जो ॾिनो वञे। त इहा ॻाल्हि जेकी आहे न सभु प्रोसेस में आहे। इंशाअल्लाह ताला सिजावल ज़िले खे इहा ख़ुशख़बरी मिलंदी। गुज़िरियल सर्वे में जेके देहूं हुयूं, घोटारो या अलीबहर वग़ैरह ॿिया बि कुझु इलाइक़ा जेके UC सिजावल में हुआ, उहे कटे टोड़े धार कया विया। जॾहिं अॻ में यूनियन काउंसिल बि, हाणे फ़क़ति टाउन कमेटी आहे, आबादी बि ज़्यादा आहे। जेको इलेक्शन कमीशन यानी जेको गवर्नमेंट जा जेके रूल्स आहिनि उन मुताबिक़ त 50,000 खां मथे आबादी हुजे उनखे म्यूनसिपल जो दर्जो ॾियणु खपे। पोइ इहो छो न थी सघियो? उन ते इहे इलाइक़ा छो कटिया विया? इहा ई साॻी ॻाल्हि आहे अदा जेको तव्हांखे मूं हींअर जवाबु ॾिनो त इहे नओं ज़िलो जॾहिं ठहे थो त इंतिज़ामी लिहाज़ सां ऐं इलेक्शन कमीशन वारनि खे बि थोरो इहो प्रॉब्लम पेश अचे थी त असां कीअं इंतिज़ामी तरह सां डिवीज़न करियूं। त इहा शइ जेकी कमी कोताहियूं थियूं आहिनि, इहा शइ बि असां वॾे वज़ीर जे अॻियां ऐं इलेक्शन कमीशन वारनि सां बि ॻाल्हाईंदासीं त तव्हां जेकी जोड़ चूक कई आहे, जेकी डिवीजन्स ऐं जेकी यूनियन काउंसिल तव्हां टोड़ियूं आहिनि, त उहे बि हिकिड़े प्रोसेस में अची सघनि जंहिंमें जेको सो असांजो सिजावल में म्यूनसिपल जो दर्जो मिली वेंदो इंशाअल्लाह। सजावल जा शहरी नज़रअंदाज थियण करे मायूसी ऐं अहसास महरूमी जो शिकार आहिनि। तरक़ियाती कमनि ऐं ॿियनि मुतालबनि लाइ सजावल जे सुञाण सियासी, समाजी ऐं इक़्तिदारी धुरियुनि जो चवणु आहे त सजावल शहर खे म्यूनसिपल जो दर्जो ॾिनो वञे ऐं खेनि बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे ॾिनियूं वञनि।